अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवानी से रहा है OSS न्यूज़ या वहाँ आयशा सज्जाद। नाज़रीन सबका पेरा एक नज़र हेडलाइंस ते मौसमियात खाते मुल्क के मुख्तलिफ इलाक़न में बरसात की अगकथी करे छड़ी। दखण पंजाब, खैबर पख्तूनख्वा, गिलगित बल्तिस्तान ऐं कश्मीर में भी तेज़ हवा सां गॾु बरसात पवण जो इम्कान ज़ाहिर करे छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत बिजली बचाइण लाइ सॼे मुल्क में राति 8 वॻे दुकान बंदि करण जो फ़ैसिलो करे छॾियो। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास में कयल फ़ैसिले खे वापारी तबिके रद्द करे छॾियो। वापारियुनि जो चवणु आहे त गर्मी में ख़रीदारी राति 8 खां 11 वॻे ताईं थींदी आहे। तवानाई वारो वज़ीर वापारियुनि सां वेही ॻाल्हियूं करे या फ़ैसिलो वापसि वठे। क़ौमी इक़्तिसादी काउंसिल जे इजलास में माली साल लाइ 2709 अरब रुपयनि जी तरक़ियाती बजट मंज़ूर। इजलास में पंजाब ऐं खैबर पख्तूनख्वा जे 4 महीननि जी तरक़ियाती बजट जी बि मंज़ूरी ॾिनी वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत मुआइशी चैलेंजनि बावजूदि तरक़ियाती बजट 950 अरब रुपया कई आहे त जीअं पाकिस्तान तरक़ी करे ऐं उन जो फ़ाइदो अवाम ताईं पहुची सघे। नूरियाबाद भरिसां कराची खां हैदराबाद वेंदड़ मज़दा जो बीठल ट्रक सां टक्कर। मज़दा में सवार 3 ॼणा मौक़े ते ई फोतिन जा मढ़ ईदी रज़ाकारनि ज़रिए नूरियाबाद अस्पताल मुंतक़िल। ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारसन हवाले। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे यूट्यूब चैनल ते ॾिसंदा। असांजे यूट्यूब चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।